अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंठार जेल मां निकिरण खां बाद जीअं ई ॿाहिरि अची वियो दोस्तों, त हुन खां बालाज ख़ान खां पहिरियों इहो कमु पुछियो त तव्हांजो हुकुम हुजे त मां मल्हार जो कंधु लाहे करे तव्हांजे क़दमनि में उछलायां। ऐं बालाज ख़ान हुनखे चयो त मल्हार जी जॾहिं माना वक़्तु आयो त उन जो कमु पूरो करे छॾींदासीं। फ़िलहालु तूं रावल जो ख़्यालु कर, छो त रावल वॾो अॾो थो पाण खे सम्झे ऐं पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झे, त हुनजे वार जी तोखे भरपूर जवाबु ॾियणो आहे। बालाज ख़ान जेको आहे त मंठार खे हुकुम करे छॾियो आहे। ऐं होॾां रावल बि जेको आहे त पंहिंजे चाचे खां जेको आहे त इजाज़त वठी रहियो आहे त मां सिकंदर ख़ान जो पलांद कयां, ऐं बालाज ख़ान खां अगरि ऐं मंठार खां पलांद न कयुमि मां त हू सभु कुझु पाण खे सम्झंदा ऐं असांखे माना घटि कंदा। त हू माना रावल वारनि ऐं जेको आहे त वरियल खान वारनि में हाल ई न आहे, जो पलांद वठी बि न सघिया। ऐं पंहिंजो हुन चाचो जेको आहे सम्झाए रहियो आहे त मां सिकंदर ख़ान जे जेको आहे त बिस्तरे ते ॾिसां थो पियो त हालति ख़राबु आहे, ऐं वधीक वरी तूं जे मां तकड़ि कई आहे, तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो पोते केरु आहे दोस्तो। ऐं ॿिए पासे दोस्तो त नूरल जी घर में इहा ख़बर पइजी चुकी आहे त नूरल जेको आहे त इजाज़त ॾेई छॾी आहे वहाब वारनि खे त तव्हां रिश्तो भली मिठल वारनि सां कयो। ऐं नूरल जा घर जा भाती जेके आहिनि त परेशान आहिनि, सारंग वारा इहे सभु जेके आहिनि मल्हार वारा। ऐं मल्हार इहा धमकी बि ॾिनी आहे घर में त जेकॾहिं राबेल मुंहिंजी न थी त मां पंहिंजे पाण खे जेको आहे त मारे छॾींदुसि दोस्तो। त हाणे हू मल्हार जे घर जा भाती जेके त परेशान थी विया आहिनि। जे अगरि असांजो रिश्तो माना मिठल वारनि सां न थियो त मल्हार पाण कुझु बि करे सघे थो। सॼी नूरल जी बेवकूफ़ीअ जे करे जेको आहे ठहियलु ठुकियलु कमु माना रहंदो थो वञे दोस्तो। ॾिसूं था हाणे वहाब वारा हिन रिश्ते में वठण में कामयाबु वञनि था या न दोस्तो। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मंठार ऐं रावल जो जेको आहे टकर थींदो, ऐं मल्हार जो मंठार जो टकर बि थींदो दोस्तो। तव्हां अनक़रीब ॾिसंदा। ई दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो।